नाज़रीन ख़बर ॾींदा नौशेर फिरोज़ ॻोठ तेतरी जे रवासी पीरसन औरत मसमा सदोरी भाइटे ऐं ॾोहारनि माण्हुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते औरत सदोरी खोसो मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजे मुड़ुसु ईसा खोसो जी फ़ौत थियण खां पोइ भाइटो मसरूर खोसो मिल्कियत ऐं पैसा न ॾियण जी सूरत में मौतमार धमकियूं ॾिए थो, जेको पंहिंजे ॾोहारी मासातनि जमशेद ऐं नादिर खोसो सां गॾिजी घर अची धमकियूं ॾेई वियो आहे, जंहिं सबबु आऊं मुंहिंजी धीउ मंज़ूरा न्याणे गुलहसन ऐं उन जे औलाद खे ख़तरो आहे। इन चयो त ज़ालिम भाइटे ऐं संदसि ॾोहारी मासातनि ख़िलाफ़ क़दम खणी असांखे तहफ़ुज़ ॾियारियो, ज़िंदगियूं बचायूं वञनि, जन सुकून ई बर्बाद करे छॾियो आहे। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशेर फिरोज़।